जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों अॼु वरी ॻाल्हि कंदासीं भगवान श्री झूलेलाल साईं तपोभूमि मंदिर जी। दोस्तों अॼु असां जेको वीडियो खणी करे आया आहियूं उहो बिल्कुलु लेटेस्ट आहे ऐं बिल्कुलु नओं आहे, छो कि उन वीडियो अंदरि असां तव्हांखे ॾेखारूं पिया कि माण्हुनि जी जेॾीमहिल मन्नतूं पूरियूं थींदियूं आहिनि त कीअं उते जे नियम जे अनुसार हू हुन मंदर में अची करे ढोल वॼाराईंदा आहिनि ऐं राति जॻो बि कंदा आहिनि। त दोस्तों लगातार असां स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारूं पिया कि हिन भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदर में जंहिंजो नालो आहे तपोभूमि झूलेलाल मंदिर, हिन में कीअं न माण्हुनि जी आशी पूरियूं थींदियूं आहिनि ऐं कीअं माण्हुनि जी मन्नतूं पूरियूं कंदो आहे ऐं कीअं माण्हू अची करे पंहिंजो मथो टेकंदा आहिनि। पर गौर तलब करण वारी ॻाल्हि आहे इहा आहे कि इन मंदर में सिंधी नाम मात्र पिया पहुचनि, सिर्फ़ु नाम मात्र। जीअं असां पहिरीं ख़बर लॻाईसीं उन खां पोइ कुझु सिंधी समाज जा माण्हू विया हुआ मंदर में, मथो टेके आया हुआ ऐं असांखे फ़ोन बि कयो कि वास्तविकता में इहो मंदिर स्थित आहे, हिन गांव में आहे ऐं ॾाढो ई सुठो ऐं ॾाढो ई सुहिणो इहो मंदरु उते स्थित आहे। पर दोस्तों तव्हां ॾिसो पिया कि आस पास जे गांव वारा केतिरी न हिन में मान्यता रखंदा आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे कि असांजी हर हिकु मुराद इहो मंदरु पूरी कंदो आहे। इहो भगवान झूलेलाल, हिन खे बाबो भी चवंदा आहिनि, बाबा झूलेलाल भी चवंदा आहिनि। ये बाबा झूलेलाल हमारी हर एक मन्नत को पूरी करता है, हर एक मुराद को पूरी करता है। तो दोस्तों जेको हींअर वीडियो हले पियो जंहिंजे अंदरि राति जॻो बि हले पियो ऐं जंहिंमें ढोल ताशा पिया वॼनि, इन माण्हूअ जे घर में पुत्र रतन धन कान हो त हिननि मन्नत घुरी हुई भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदर में ऐं इन्हनि जे घर में पुत्र रतन धन प्राप्त थियो। त जीअं हिन मंदर जी परंपरा रही आहे, जेको मन्नत मंगंदो आहे त उहो हिते अची पंहिंजो ढोल नगाड़ो शहनाई वॼाराईंदो आहे ऐं भोजन प्रसादी बि कंदो आहे। तंहिंजे अलावा हुन ॿार जो मथो बि टेकाराईंदो आहे। त असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया कि कीअं भगवान श्री झूलेलाल साईं खे उते जा भक्त रिज़ाइन पिया ऐं ख़ुशि पिया कनि भगवान श्री झूलेलाल साईं खे। त जेकी पब्लिक ऐं जेका ई भक्तगण आहिनि मंदर जे अंदरि, जेका राति जॻो पिया कनि ऐं जंहिंजी मुरादूं पूरियूं थियनि, दोस्तों इन्हनि मां हिकु बि सिंधी कास्ट जो माण्हू कान्हे, हिकु बि सिंधी भाउ भेण माता पिता केर बि कान अथव, सभु गांव जा माण्हू अथव। ऐं त उन्हनि जी हेतिरी वॾी मान्यता आहे कि ही बाबा असांजी हर हिकु मुराद पूरी कंदो आहे। हूअं असांजी टीम बि डिसाइड करे चुकी आहे, सिंधी समाचार राजस्थान जी समस्त टीम कमर कसे चुकी आहे कि असां हिन मंदर में वेंदासीं ऐं पूरा हिन जा दर्शन इत्यादि असां कंदासीं ऐं ॿियूं बि कुझु जानकारियूं कढी करे सिंधी समाज जे समक्ष जल्दी सां जल्दी प्रस्तुत कंदासीं। दोस्तों ॾिसंदा रहो तव्हां सिंधी समाचार राजस्थान। जय श्री झूलेलाल।